मां यूसी चेयरमैन हिन तक जो हलफ तो खणा त गरीबन जा जेके भी पैसा ईंदा उन्हनि मां 1 रुपयो भी मां पाण न खाईंदुमि ऐं हलफ तो खणा त 1 रुपयो भी कंहिं गरीब खे भी न खाराईंदुमि। सभई पैसा मां पंहिंजे घर वारनि खे ऐं ॿारनि बचनि खे हलाल समझी खाराईंदुमि। हुकूमत जी सॼी कमाई जेका भी मूं ॾांहुं ईंदी मां पंहिंजी महिनत ऐं को बि ॾोह पंहिंजे सिर पाण न कंदुमि। सभई ॾोह हिन हथियार तां कराईंदुमि। जेके भी ॾोह ॻोठ में थींदा सभिनी जो ज़िम्मेवार मां न हूंदुमि। अॻु में माण्हू मूंखे चवंदा हुआ, हाणे मूंखे केर बि नथो चई सघे। ऐं हलफ तो खणा त यूसी चेयरमैन नलका या सोलर प्लेटूं जेके भी मूंखे इन ज़िम्मेवारीअ तहत ॾिनियूं वेंदियूं उन्हनि मां का हिक बि न छॾींदुमि। सभई पंहिंजे घर खणी सोलर प्लांट हणाईंदुमि ऐं नलका खपाए पैसा ख़र्च करे नलकनि